नाज़रीन, रहड़की ऐं भरपासे वारे इलाइक़नि मां 10 मुहर्रम हराम जा मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहिनि। मातमी जुलूस दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर ज़फ़र समेजो। जी ज़फ़र। जी बिल्कुल, पूरे मुल्क जी 10 मुहर्रम हराम के हवाले से रहड़की उनके मुख्तलिफ़ इलाक़नि महमदपुर सोई शरीफ में नंढा वॾा जुलूस बरामद थींदा, जेके मरकज़ी जुलूस नओं कोट में शामिल थी। जेको मरकज़ी इमाम बारगाह इमाम शाह ता जुलूस बरामद थींदो, जेको नओं कोट के मेन चौक ते जिते मजलिस मुनक़िद कई वेंदी, जिते सीना ज़नी ऐं मातम कयो वेंदो ऐं मोमिननि पारां मोमिननि जे लाइ जेको सबील ऐं लंगर जो पिणु बंदोबस्त कयो वेंदो। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी के हवाले से सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम किया आहिनि। पुलिस जा जवान जो सिक्योरिटी जे लाइ मुक़रर किया आहिनि, जेका ईंदड़ वींदड़ के तलाशी खां बाद जो मजलिस में छॾियो वञे थो पियो। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीउ जेको मजलिस आहे, मजलिस खां बाद जेका पंहिंजे रस्तनि खां थींदो मरकज़ी इमाम बारगाह इमाम शाह ते जेको नहर थींदो, जिते शाम ग़रीबां पिणु मुनक़िद कई वेंदी। जी।